उडेरोलाल जी अली पब्लिक एलिमेंट्री स्कूल मिठू डॉहरी ऐं हैदर पब्लिक एलिमेंट्री स्कूल सुई गैस स्टॉप पाक फौज जी हिमायत में रैली कढी। रैली जी अॻवानी ॿिन्ही स्कूल जे डायरेक्टरनि फयाज़ अली शेख ऐं सैयद नसीर अहमद शाह करे रहिया हुआ। रैली हैदर पब्लिक स्कूल मां निकिती ऐं सुई गैस स्टॉप जे मुख़्तलिफ़ हंधनि तां गुज़रंदे मेन चौक ते पहुती, जिते शागिर्दनि पाक फौज जी हिमायत में तकरीरूं कयूं। रैली में स्कूली शागिर्दनि तोड़े उस्तादनि पाक फौज जिंदाबाद, पाकिस्तान जिंदाबाद ऐं तुंहिंजी जान मुंहिंजी जान, पाकिस्तान पाकिस्तान जा नारा हंया। रैली में पाकिस्तान जो झंडो पिणु लहरायो वियो ऐं शागिर्दनि जे हथनि में प्ले कार्ड हुआ, जिन में पाकिस्तान जी फौज जी हिमायत कई पई वई। स्कूली शागिर्दनि ऐं उस्तादनि जो चवणु हो त असांजे मुल्क जूं सरहदूं संभालींदड़ पाक आर्मी असां ते एहसान करे रही आहे। असां अवाम पाक फौज सां गॾु आहियूं। GHQ ते हमले जी साफ़ शफ़ाफ़ जांच करे पाक आर्मी जे नौजवाननि खे नुक़सान पहुचाईंदड़नि जवाबदारनि खे कानून जे कटहरे में आणे सज़ा ॾिनी वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।